गज़ा में इसराइली फौजी बमबारी में वधीक तेज़ी। एक ॾींहं दौरान वधीक 500 फ़लस्तीनी शहरी शहीद। रफ़ाह ज़ैतून सैफ़ुल अल असर समेत ॿियनि इलाइक़नि में बमबारी कई वई। अस्पतालुनि खे बि निशानो बणायो वियो। ओलह किनारे जे इलाइक़े जनीन में 10 फ़लस्तीनी शहीद थी विया। गज़ा में तिबी मर्कज़नि ते बि यहूदी फ़ौज जा हमला। जनीन कैंप में बि फ़ौज दाख़िल। शहीदनि जो अंग वधी 11,000 थी वियो। ज़ख़्मियुनि जो अंग 29,000 थी वियो। हर पासे बारूद ऐं बर्बादी जा मंज़र नज़र अचण लॻा। इसराइल उत्तर गज़ा में रोज़ानो 4 कलाकनि जी जंगबंदी ते राज़ी थी वियो। व्हाइट हाउस जो चवणु आहे त उत्तर गज़ा में रोज़ानो 4 कलाक जंगबंदी ते अॼु खां अमल शुरू थींदो। गज़ा जे माण्हुनि खे बि इंसानी राहदारियूं फ़राहम कई वेंदियूं। इसराइली ख़ातिरी थी आहे त वक़फ़नि दौरान का बि फ़ौजी कार्रवाई न थींदी। गज़ा में रोज़ानो 150 इमदादी ट्रकूं मोकिलियूं पई वञनि। इसराइली वज़ीर आज़म ऑफिस गज़ा में बमबारी में वक़फ़े वारे ठार जी तस्दीक़ न कई। इसराइली फ़ौज चयो आहे त गज़ा में जंगबंदी न पर वक़फ़ो कयो वियो आहे। हमास अॻवान इस्माइल हनिया जी सियासी सलाहकार ताहिर अल नौनो जो चवणु आहे त इसराइल सां अञा ताईं को ठार नाहे थियो। पंजाब केपीएम बलूचिस्तान में बरसात। थधि अची वई। रावलपिंडी में गड़े सां गॾु बरसात। नालालई में ऐं गवाला मंडी वटि 7 फुट पाणी पइजी वियो। झंग में चिनट में बि चौमासे जी बरसात। इस्लामाबाद जे कुझु इलाइक़नि में गड़े सां गॾु मींहुं पियो। आइसकोरेजन में बि बरसात सबबि 40 खां वधीक फीडर ट्रिप। शहर जे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा। मरी में बि सियारे जी पहिरीं बर्फ़बारी। भंबर आज़ाद कश्मीर में आंधारी बरसात। मवासिलाती निज़ाम धरम भरम थी वियो। बलूचिस्तान जे निगरान इतलात वारे वज़ीर जान मोहम्मद अचकज़ई चयो आहे त मियांवाली हमले में बि अफ़गान शहरी मुलविस हुअण जूं शाहिदियूं मिलियूं आहिनि। हाणे मुल्क मां रजिस्टर्ड अफ़गान शहरियुनि खे बि नेकाली ॾिनी वेंदी। गैर क़ानूनी परॾेहिनि जाली सुञाणप कार्ड ठहिराए छॾिया आहिनि। बलूचिस्तान जे 2 रीजन्स में 1 लख खां वधीक जाली सुञाणप कार्ड ब्लॉक कया विया आहिनि। अफ़गानिस्तान धरती पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल कई पई वञे, जेका हिकु हक़ीक़त आहे। सिंध मां गैर क़ानूनी परॾेहिनि जी मुंतक़ली में ईंदड़ मसइला ख़तम कया विया आहिनि। कराची में गैर कानूनी तौर तरसियल अफ़गाननि जी नेकाली जो सिलसिलो जारी। अॼु वधीक 188 अफ़गाननि ते बदल काफ़िलो चमन बॉर्डर रवानो कयो वियो। चमन बॉर्डर मुंतक़िल कयल अफ़गाननि में 66 मर्द, 42 औरतूं ऐं 80 ॿार शामिल। इंतज़ामिया हिन वक़्त ताईं 733 माण्हुनि खे चमन बॉर्डर पहुचायो आहे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़र ऐं सिहत खाते जे वज़ीर साद ख़ालिद में इख़्तिलाफ़ वधी विया। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़र साद ख़ालिद जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़र एतमाद में वठण खां सवाइ SIUT जो दौरो कयो। अस्पतालुनि जी बजट वधाइण खां सवाइ रोबोटिक सर्जरी जो को बि फ़ाइदो नाहे। सेक्रेटरी सिहत जी मुक़ररी दौरान को सलाह मशवरो न कयो। सिहत वारो निगरान वज़ीर साद ख़ालिद नियाज़। डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ अस्पतालुनि जी हालत बहितर करण में नाकाम साबित थियो आहे। सूबाई वज़ीर अस्पतालुनि जी हालत बहितर करण बदिरां SIUT जहिड़े इदारे ते तनक़ीद कई। डॉक्टर साद नियाज़ सिहत खाते में पंहिंजी मर्ज़ी जो सेक्रेटरी लॻाए पंहिंजे ज़ाती एजेंडा हलाइण चाहे थो। रिपोर्ट्स लाइ बजट गुज़िरियल हुकूमत मंज़ूर कई। साद ख़ालिद नियाज़ रिपोर्ट्स जी रक़म ॿिए पासे खणी वञणु चाहे पियो। क़ानून तहत निगरान हुकूमत खे रक़म में फेरफार जो अख़्तियार नाहे। वॾे वज़ीर जो तर्जुमान। सिंध जे सिहत वारे निगरान वज़ीर साद ख़ालिद बि पीरानी हवेली में तड़पी फोत थियल निंगरी फातिमा फड़ो सां ज़्यादती जी तस्दीक़ करे छॾी। संदसि चवणु आहे त निंगरी फातिमा जा सैंपल पंजाब मोकिलिया विया हुआ, जंहिंमें ज़्यादती जी तस्दीक़ न थी। जंहिं बाद लम्स जामशोरो जी लेबोरेटरी सैंपलनि ते अणथक महिनत कई, जंहिं बाद रिपोर्ट हाकारी आई। रिपोर्ट मूजिबि निंगरी सां 1 खां वधीक माण्हुनि ज़्यादती कई। फातिमा क़ौम जी न्याणी आहे, संदसि वॾो ज़ुल्म कयो वियो। केस में का बि ग़फ़लत बर्दाश्त न कई वेंदी। PTI जे हुकूमती दौर दौरान फरागोगी जा असासा वॾे पैमाने ते वधण जो इंकिशाफ। जांच इदारनि जो चवणु आहे त फरागोगी जे असासनि में 2017 खां 2020 ताईं 4,520 मिलियन जो इज़ाफ़ो थियो। PTI चेयरमैन जे फंड पंहिंजा 3,895 मिलियन पढ़ी असासा आहिनि। PTI हुकूमत ख़तमु थियण खां पोइ फरागोगी जो पढ़े भॼी वञणु हिकु मंसूबे जो हिसो आहे।
पीपल्स पार्टी तरफां 30 नवंबर ते पार्टी जी 56 सालगिरह ते कोयटा में जलसे जो फैसलो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त पीपी आम चूंडुनि में भरपूर नमूने हिस्सो वठंदी। बलूचिस्तान में हुमासी खां वधीक सीटूं हासिल कंदा। बलूचिस्तान जे अवाम जा मसला हल करण लाइ अमली कदम पीपी खंया आहिनि। आम चूंडुनि में साबित थी वेंदो त हथ खां कोयटा ताईं बलूचिस्तान में भुट्टे इज़न जा चाहींदड़ आहिनि। कराची जे सफूरा ॻोठ मां हिक ॼणे जो गोलियूं लॻल लाश। पुलिस जो चवण आहे त मक़ूल जी सुञाणप शाहज़ेब नाले सां थी आहे। शाहज़ेब हैदराबाद खां सवारी खणी कराची आयो हो। ॿी सवारी ऑनलाइन ऐप जे ज़रिए गुलज़ार हिजरी मां खईं। लाश भरिसां औरत जा कपिड़ा ऐं चूड़ियूं हथायूं आहिनि। तने मोहम्मद खान भरिसां ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर। पीरसन फोर्ट ॿ ॼणा ज़ख़्मी। अंद्रावे जो चैनल मोरी रोड ते तेज़ रफ़्तार ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर। हादसे जे नतीजे में 60 वरनि जो मंठार नौजवान शहबाज़ ऐं असगर ज़ख़्मी थी पिया, जिनखे गणती जोगी हालत में अस्पताल आंदो वियो, जिते पीरसन मंठार ज़ख़्मनि जी सट नसंदे दम ॾेई छॾियो। आई क्रिकेट वर्ल्ड कप मैच में न्यूजीलैंड श्रीलंका के 5 विकेटनि सां शिकस्त ॾेई छॾी। कीवीज़ 172 रन्सुनि जो टारगेट 24 ओवरनि में हासिल करे सेमीफाइनल लाइ पोज़ीशन मज़बूत करे छॾी। क़ौमी क्रिकेट टीम खे सेमीफाइनल में पहुचाइण लाइ इंग्लैंड खे वॾे मार्जन तां शिकस्त ॾियणी पवंदी।